घर में असांजा ॿार हुजनि, नंढा नंढा भले हुजनि, चमकू झमकू ननू पन्नू जेके भी हुजनि, उन्हनि सां महिरबानी करे जे सिंधीअ में ॻाल्हाईंदो, सिंधीअ सां थींदो त सिंधियत पाण खां पाण ई जिंदह रहंदी। पर जंहिंसां ॾींदो ई कुझु न पंहिंजी संस्कृति भाषा ॾींदो ई न, ज़बान ॾींदो ई न, त हुननि जो ॾोह आहे या कंहिंजो ॾोह आहे बाबा? हुननि ॿारनि जो ॾोह आहे? ॾाढी शांति प्रिय मुझो प्रवचन ॿुधा तो मां शायदि ॿुधां, मूंखे वधीक ख़ुशी आहे कि अड़ी शांति से ॿुधो तो शायद मां हथ मथे करे मां धर्म जो मानू आया तो मां ताका कसम न तो खणाए सका। जे कसम खणाईंदुम धर्म जे आडऊ ता संतन जे अगियां त ता जे ओ न कयो तो पक जान जो ता के वो नुकसान थींदो घर में। पर मां ता के धर्म जो कसम न तो खणाया, पर ता अंतःकरण पंहिंजो पाण में मन में विश्वास जगाए करे अज खां हींअर घर वजण का पो यो पक कयो त असा के पंहिंजे पंहिंजे घर में ॿारनि खां त सिंधी चालू रखणी आ। पो भले कहिड़े भी मीडियम में पढ़ायो, कहिड़े भी किथे भी पढ़ायो, त असांजी ॿोली जिंदह रखंदो। जे 50-60 ॼणनि तां इहो कम कयो त 200 ॿार तैयार थींदा, 200 ॿार तैयार थींदा त असांजा 2000 ॼणा तैयार थींदा। जे 2000 तैयार थींदा त 2 लख ॼणा तैयार थींदा। बिज थोड़ो रखबो आ मुठ में, वो छटबो आहे। वो जरूरी कोने कि सब सलाह फुटन, वरी उन मां फल थे ढेर थींदा आहिनि, वरी उन मां बचाए रखबो आ। त मेहरबानी करे पंहिंजी भाषा बचाईंदो त पंहिंजी संस्कृति बचाईंदो, पंहिंजी सभ्यता बचाईंदो।